अस्सलामु अलैकुम। आगा खान बोर्ड जे 10हें दर्जे जे सिंधी किताब गुलदस्ते में हिकु मज़मून मौजूदु आहे, पाकिस्तानी ॿोलियूं ऐं उन्हनि जो पाण में लाॻापो। अॼु असां हिन मज़मून खे मुख़्तसर सम्झण जी कोशिशि कंदासीं। मज़मून सम्झण खां अॻु में उन में मौजूदु कुझु लफ़्ज़ ऐं उन्हनि जूं मानाऊं। हीउ लफ़्ज़ ॾुखिया त कोन्हे, पर थी सघे कंहिं शागिर्द जे लाइ हीउ लफ़्ज़ नवां हुजनि, इन करे इहे सम्झण पहिरियां लाज़मी आहिनि। उमंग माना ख़्वाहिश या शौक़ु। उमंग लफ़्ज़ जूं घणियूं मानाऊं आहिनि, ख़्वाहिश, शौक़ु। जीअं आरज़ू जो बि इन तरह घणियूं मानाऊं आहिनि। आरज़ू साॻी वांगुरु इस्तेमालु थींदो आहे। ख़्वाहिश, अरमान, तमन्ना। ऐं जज़्बो जेको आहे, जज़्बो जूं बि वरी ईअं ई घणियूं मानाऊं आहिनि। अहिड़ो कमु जंहिं लाइ बार बार दिलि चवे, या जंहिंजो शौक़ु हुजे, या जज़्बे खे वरी ॿियनि लफ़्ज़नि में बि, ॿियनि मानाउनि में बि इस्तेमालु कबो आहे। अहसास, ठीकु आहे, कावड़ वारो जज़्बो, ख़ुशी वारो जज़्बो, ख़ुशी जो अहसासु, इहे बि इस्तेमालु थींदा आहिनि। पर जज़्बे जी हिते असां माना वठंदासीं अहिड़ो कमु जंहिं लाइ बार बार दिलि चवे। तर्जुमान, तर्जुमान जी लफ़्ज़ी माना आहे तर्जुमो कंदड़, ऐं हिन जी जेका आहे इस्तिलाही माना आहे मक़सदु ज़ाहिर कंदड़। कंहिं बि ॻाल्हि जो मक़सदु ज़ाहिर कंदड़, उहो माना तर्जुमान आहे। जीअं पाण अंग्रेज़ी में चवंदा आहियूं इंटरप्रिटेशन। तहज़ीब चइबो आहे सुधरियल तरीक़े खे। रहण जी तहज़ीब, खाइण पीअण जी तहज़ीब, कपिड़ा पाइण जी तहज़ीब, ॻाल्हाइण जी तहज़ीब, उथण वेहण जी, मिलण जी तहज़ीब, इहे सभई तहज़ीबूं हूंदियूं आहिनि। माना सुधरियल तरीक़ो, जंहिं बि शइ जो सुधरियल तरीक़ो हुजे उनखे तहज़ीब चइबो आहे। सकाफ़त चइबो आहे कंहिं क़ौम जी सुञाणप खे। जीअं असांजी सिंधी क़ौम आहे, त सिंधी क़ौम जी सकाफ़त छा आहे? अहिड़ियूं शयूं जेके वॾे वक़्त खां वठी असां वटि राइज हुजनि, असां वटि उन्हनि जो रवाजु पियल हुजे, ऐं को बि माण्हू उन्हनि खे ॾिसी वठे त उहो सुञाणे वठे त हीअ सिंधी माण्हू आहिनि। मिसाल तौरु अजरक, पटको, टोपी, या अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि उहे हाणे असांजी सकाफ़त थी वियूं आहिनि। सकाफ़त माना इहे वॾे वक़्त खां वठी असां सां गॾु आहिनि, असांजी क़ौम सां, सिंधी क़ौम सां। त हाणे जेको बि उहो ॾिसे थो त उहो सम्झी थो वञे त हीअ सिंधी आहिनि, उनखे सकाफ़त चइबो आहे। तमदन, तमदन चइबो आहे शहरी ज़िंदगी खे। शहरी ज़िंदगी ऐं ॻोठाणी ज़िंदगी में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। ॻोठाणी ज़िंदगी में माण्हू घणो करे ख़ुदि मुख़्तियार हूंदा आहिनि। उहे घणा कम पंहिंजो पाण कंदा आहिनि। मिसाल तौरु पंहिंजी भाॼी पाण पोखे छॾींदा आहिनि, पंहिंजो पाणी हू पाण बंदोबस्तु कंदा आहिनि, खीर जो, अटे वग़ैरह जो पाण करे वठंदा आहिनि। शहरी ज़िंदगी में माण्हू ॿियनि ते दारोमदारु रखंदो आहे। भाॼी जे लाइ माण्हू ॿिए वटि वेंदो आहे, दवा जे लाइ ॿिए वटि वेंदो आहे, कपिड़े लाइ ॿिए वटि वेंदो आहे, अटे लाइ, खीर लाइ, पाणी लाइ, हर इन्हनि लाइ, हर कम जे लाइ माण्हू ॿिए ते दारोमदारु रखे थो। सो इन्ही खे चइबो आहे शहरी ज़िंदगी। शहरी ज़िंदगी खे अरबी में चइबो आहे तमदन। वाध वीझ माना परवरिश, पालना या वधणु। इर्तिका, इर्तिका लफ़्ज़ जी माना आहे तरक़ी करणु, वाध वीझ करणु या वधणु। रस्मुल ख़त चइबो आहे लिखण जे तरीक़े खे। कंहिं बि ॿोली जे लिखण जो जेको तरीक़ो आहे उनखे रस्मुल ख़त चइबो आहे। मिसाल तौरु सिंधी लिखण जो तरीक़ो कहिड़ो आहे? सिंधी लिखण जो तरीक़ो अरबी वारो आहे, अरबी जहिड़ो आहे। इन करे सिंधी ॿोली जी रस्मुल ख़त जेका आहे उहा अरबी आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह सां उर्दू जो लिखण जो तरीक़ो कहिड़ो आहे? उर्दू जो लिखण जो तरीक़ो फ़ारसी आहे। इन करे उर्दू ॿोली जी रस्मुल ख़त फ़ारसी आहे। मुहावरो, मुहावरो इस्तलाह खे चइबो आहे, या अहिड़ी ॻाल्हि जेका कंहिं सम्झाइण जे लाइ कयल हुजे। चवणी, चवणी चइबो आहे अकुल वारी ॻाल्हि खे। पहाका, पहाका बि अकुल ऐं सम्झाणी वारी ॻाल्हि हूंदा आहिनि। हिननि में मुहावरे, चवणी ऐं पहाकनि में थोरो थोरो फ़र्क़ु हूंदो आहे। इहे जॾहिं पाण अॻिते इन्हनि मौज़ूअनि ते ईंदासीं त इहे आउं तव्हांखे अलॻि अलॻि सम्झाए छॾींदुसि। हिकायतनि, हिकायत चइबो आहे आखाणी खे या सबक़ आमोज़ ॻाल्हि खे या कौल खे। कंहिंजो कौल जेको उहा हिकायत हूंदी आहे। मसावात माना बराबरी। मसावात खे अंग्रेज़ी में चइबो आहे इक्वेशन। हुब्बुल वतनी चइबो आहे वतन सां मोहबत। परस्त जेको आहे इहो लफ़्ज़ निकितल आहे परस्तश मां। परस्तश माना इबादत, पूॼा। सूरमो माना बहादुर। कंहिं बि क़ौम जा, कंहिं बि कुटुंब जा, ख़ानदान जा बहादुर जेके हूंदा आहिनि उहे सूरमा हूंदा आहिनि। उहे जेके जंग में वॾो किरदारु अदा कंदा आहिनि, जंहिंजे करे जंग खटे वञिबी आहे, अॻे खटे वेंदा हुआ, उनखे सूरमो चइबो आहे। खंडु, खंडु हिकु त खाइण वारी खंडु हूंदी आहे, पर हीअ खंडु जेको आहे इनखे चइबो आहे ख़ुश्की वारी ज़मीन।
जीअं दुनिया में 7 खंड आहिनि त इहे जेके ख़ुश्की वारा इलाइक़ा आहिनि दुनिया में ज़मीन जा जेके टुकड़ा आहिनि उन्हनि खे खंड जो दर्जो ॾिनो वियो आहे। इन खे अंग्रेज़ी में कॉन्टिनेंट चइबो आहे। क़दर माना क़ीमत, सरमायो माना दौलत या मिल्कियत, वसी माना वेकिरो या वॾो, माल्हा चइबो आहे हार खे, हार या लड़ी या लड़ी, इन खे लड़ी बि चइबो आहे। लड़ी मोतियनि जी लड़ी, मोतियनि जो हार, इन खे माल्हा चइबो आहे। लसानियाती माना ॿोली सां वास्तो रखंदड़, अरबी में लसान चइबो आहे ज़िबान खे। लसानियाती माना ज़िबान सां वास्तो रखंदड़, हीअ ज़िबान ॿोली, सिंधी में असां इन खे चवंदा आहियूं ॿोली सां वास्तो रखंदड़। लब वलह जो माना ॻाल्हाइण जो अंदाज़, ॻाल्हाइण जो तरीक़ो। सफ़ीर माना सफ़र कंदड़ या हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं पैगाम पहुचाईंदड़। जहिड़ी तरह सां मुल्कनि जा सफ़ीर हूंदा आहिनि, पाकिस्तान जो सफ़ीर अमेरिका में रहंदो आहे या अमेरिका जो सफ़ीर पाकिस्तान में, उहे पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि ॿिए मुल्क ताईं पहुचाईंदा आहिनि, उहे सफ़ीर हूंदा आहिनि। अहिड़ी तरह सां हिन सबक़ में बि हिकु सफ़ीर आहे, उहो पाण सम्झंदासीं त हिकु जाइ खां ॿी जाइ ताईं उहो कहिड़ो पैगाम पहुचाए थो। हिन मज़मून जे हासिल मक़सद में ही 4 ॻाल्हियूं आहिनि त पाकिस्तान में ॻाल्हाइजंदड़ ॿोलियुनि जे बारे में ॼाण ॾिनल आहे, पाकिस्तानी ॿोलियुनि में मौजूदु अदब ऐं उन्हनि ॿोलियुनि जा के वॾा शाइर हिन सबक़ में मज़मून में ॼाणायल आहिनि। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सिखण जा फ़ाइदा पिणु ॼाणायल आहिनि ऐं ॿोलियूं सिखण बाबति असांखे नसीहत पिणु कयल आहे। आख़िर में मज़मून जे मक़सद खे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी सां हम आहंग करणु। इहो छा आहे? इहो आहे जेका असांखे नसीहत मिलियल आहे उन ते अमल करणु। असां उन ते कीअं अमल कंदासीं इहो वरी तव्हांजी मश्क़ जो हिसो थी वेंदो ऐं तव्हां इन जा वरी जवाब असांखे ॿुधाईंदव। आख़िर में तव्हांजा के सुवाल, राया ऐं तजवीज़ूं हुजनि त हेठि कमेंट्स में ज़रूरु लिखिजो, ऐं तव्हांखे उन्हनि जा जवाब ॾींदुसि। ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी।